पीटीआई ॻाल्हि ॿोल जी दावत ॾियण जी लाइक़ु नाहे। पाशा या फेस न हुजनि हा त वज़ीर आज़म बणजण त परे जी ॻाल्हि, अवां काउंसलर बणिजी न पे सघिया। पीटीआई जे पिशावर जलसे में इदारनि ते इल्ज़ामबाज़ी कई वई। केसीं ताईं को ख़ामोशी इख्तियार करे सघे थो। रोज़ानी पीटीआई बानी जे एक्स हैंडल तां मुल्की इदारनि ख़िलाफ़ बिना जवाब तनक़ीद कई वञे थी। पीटीआई मजबूर कयो त जवाब ॾिनो वञे। मुमलकती घरू वज़ीर तलाल चौधरी जूं मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त फ़ौज ऐं उन जे सरबराह ते तनक़ीद कंदा त इदारो केसीं ताईं ख़ामोश रहंदो। पीटीआई बानी कॾहिं दहशतगर्दनि ते तनक़ीद न कई, हमेशह दहशतगर्दनि लाइ नरम रवैयो रखियो। पेशावर जलसे में गारगंद ऐं तनक़ीद खां सवाइ कुझु न हो। हक़ जी जंग में दुश्मन खे शिकस्त ॾींदड़ पाक फ़ौज खे तनक़ीद जो निशानो बणायो वियो। इंडोनेशिया जो सदर अबू सोबांतो अॼु पाकिस्तान जे दौरे ते इस्लामाबाद पहुचंदो। परॾेही ऑफिस जे तर्जमान मूजिबि इंडोनेशियन सदर अबू सोबियांतो सदर आसिफ ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस सैयद आसिम मुनीर सां मुलाक़ातूं कंदो। मुलाक़ातुनि दौरान वापार, सीड़पकारी ऐं दिफ़ा, IT, मौसमियात, तालीम समेत केतिरनि ई मामलनि ते ॻाल्हि ॿोल थींदी। इंडोनेशियन जे दौरे दौरान केतिरनि ई मफ़ाहमती यादाश्तुनि ते सहीहनि जो इम्कान। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में हफ़्ते जी पहिरें ॾींहुं हाकारी लाड़ो। कारोबार दौरान 100 इंडेक्स में 593 पॉइंटुनि जो इज़ाफ़ो। इंडेक्स 1,67,679 पॉइंटुनि ते पहुची वियो। गुज़िरियल हफ़्ते 100 इंडेक्स 1,67,085 पॉइंटुनि ते बंदि थियो हो। पाकिस्तान के $1 अरब $20 करोड़ कर्ज जी नई किस्त की मंजूरी। IMF एग्जीक्यूटिव बोर्ड जो इजलास अॼु थींदो। इजलास में एक्सचेंज फंड सहूलियत तहत पाकिस्तान के $1 अरब ऐं कुदरती आफ़तुनि खां बचाव जी सलाहियत ऐं जटादार तरक़ी लाइ $200 मिलियन फराहम करण ते वीचारियो वेंदो। IMF जो शर्त हो पाकिस्तान बोर्ड जे इजलास खां अॻु करप्शन ऐं गवर्नेंस तजिए ते IMF जी रिपोर्ट जारी करे, जंहिंखां पोइ पाकिस्तान इहा रिपोर्ट जारी करे चुको आहे। बलोचिस्तान हाई कोर्ट के चीफ जस्टिस कामरान मुलाखेल उहिदे जो कसम खणी वरितो। चीफ जस्टिस बलोचिस्तान हाई कोर्ट जे कसम खणण वारी तक़रीब थी। जस्टिस कामरान मुलाखेल खे चीफ जस्टिस जे उहिदे जो कसम खणायो वियो। ठठे बरसां पीर पठो में घर जी भीत किरण सबब मासूम ॿाहिरि मलबे हेठां दॿिजी पियो। संदन भेण ज़ख़्मी। पोरत इमाम बख़्श ख़ासकेली जा मासूम ॿारड़ा घर जे विरांडे में सुतल हुआ त भित ॿारनि मथां किरी पई। 10 वरे जो अशरफ ऐं 7 वरे जो मोहम्मद अबड़ो मलबे हेठां दॿिजी फोत थी विया। 5 वरे जी नूरैन ज़ख़्मी। वाक़े बैदि फोतियुनि जे घर में कोहराम। मदे जी भरिसां होटल ते फायरिंग नींगरी मारिजी वई। 2 ॼणा ज़ख़्मी। मदे जी बाईपास लॻ होटल ते वेठल माण्हुनि मथां हथियार बुननि फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबब 8 वरे जी पारस जतोई मारिजी वई। 2 ॼणा लियाकत हुजण ऐं सिराज जतोई ज़ख़्मी थी पिया। वाक़े बैदि ज़ख़्मी लाड़काणे अस्पताल मुंतक़िल।
हैदराबाद में पुलिस जा हिक ॿिए पुठियां टे मुबैना मुक़ाबला, हिकु ॼणो मारिजी वियो, 2 ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। मार्केट पुलिस पारां बकरा पिड़ी वेझो मुक़ाबलेबाज़ केतिरनि ई केसनि में घुर्बल जवाबदार खे मारण जी दावा। पुलिस मूजिब मारिजी वियल आरिफ उर्फ भूरा कुरैशी मुख़्तलिफ़ थाननि ते 24 खां वधीक केसनि में घुर्बल हो। मकीचा पुलिस टंडे अलायार वासी जवाबदार रज़ा मोहम्मद खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा करे छॾी। राहुल पुलिस पारां असगर शाह के मुक़ाबलेबाज़ ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। पुलिस मूजिब गिरफ़्तार जवाबदार टंडो हैदर ऐं भर पासे में मंशियात जो कारोबार कंदो हो। सादखाबाद जिले के अहमद गार्डन में 2 औरतुनि समेत 3 ॼणनि जे क़त्ल वारे वाक़े जो केस दाख़िल, 2 जवाबदार गिरफ़्तार। पुलिस मूजिब गुज़िरियल ॾींहुं अहमद गार्डन में ख़ानगी फैक्ट्री जे मुलाज़िमनि उमेर ऐं ओस्मान घर में गिड़ी फायरिंग करे शोबान, फरज़ाना बीबी ऐं खुर्शीदा बीबी खे क़त्ल कयो हो। मदीने मुनवरा में गजकोट सां बरसात, गुंबद ख़िदरा ते रूह खे राहत ॾींदड़ मंज़र। मदीने ऐं भर पासे में गजकोट सां बरसात सबबि थधि में इज़ाफ़ो थी वियो। धरती ये धरती, धरती ये धरती, ये धरती मुझे बोली दी, ये धरती डोरक रोली दी, ये धरती घूमर लोली दी, ये धरती जोनी डोली दी, ये धरती अजरक लोली दी, ये धरती डोरन लोली दी, ये धरती में कमलारन जी, ये सामण जय वसकारन जी। धरती ये धरती, धरती ये धरती, धरती ये धरती। सिंध जी वहदत ज़िंदाबाद। धरती टीवी ऐं सोप मीडिया ग्रुप जे सॾ ते समूरी सिंध में सक़ाफ़त जो ॾियारो शानदार नमूने मल्हायो वियो। कराची में सिंधियुनि जो समुंडु उथरी पियो। कराची प्रेस क्लब आॾो मुनक़िद सक़ाफ़ती ॾियार जी मुख्य तक़रीब में टोपी ऐं अजरकुनि जी बहार। हज़ारनि सिंधियुनि सक़ाफ़ती वेस पाए सिंधू माथरी जी अज़ीब सक़ाफ़त खे भेटा पेश कई। नाले वारे रागी अहमद मुग़ल, सद्दाम राजपर, कोमलनाथ, दुआ मेमन, मारोल समेत ॿियनि फ़नकारनि तरफ़ां सुरन वरखा नौजवाननि जो क़ौमी धुननि ते रक़्स। सक़ाफ़ती दिहाड़े ते समूरी सिंध मिड़ी मुठ थी वई। हर पासे सक़ाफ़ती रंगनि जी बहार रही। कराची, हैदराबाद, सखर, मीरपुर ख़ास, शहीद बिन नज़ीराबाद ऐं लाड़काने डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में सक़ाफ़ती रंग नरवार रहिया। मदीने में 60 फुट अजरक जो झंडो फड़कायो वियो। कंदकोट, कंबर, जेकबाबाद, मिठी, ॼामशोरो, मीरपुर वठोरो, पेंगरियो में रैलियूं कढियूं वयूं। फ़कीराबाद, तंगवाणी, रुस्तम, टंडो, रहीम खान, निंदो, गढ़ी हसन ऐं ॿियनि शहरनि में रैलियूं कढी सिंधी सक़ाफ़त खे भेटा पेश कई वई। टंडे अलायार, उमरकोट, बदीन, जरवार, चेल्हार ऐं ॿियनि शहरनि में सक़ाफ़ती तक़रीबूं कोठायूं वयूं। चक, उबाड़ो, ठोरो नारो, डीपलो, सिजावल चोणे जो, करोंडी, फरीदाबाद, कुनरी, मोरो, तड़ो, मातली में सक़ाफ़ती ॾियार जी भरपूर आजियां कई वई। ठठ, नवां जतोई कढण में सक़ाफ़ती रंगनि जा जलवा ॾिसण में आया।